सिंध ऐं मुल्क जी मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त सिंध पाकिस्तान जो इहो अकेलो सूबो आहे जंहिं वटि हर क़िस्म जा वसीला मौजूदु आहिनि। मिठो पाणी आहे, ज़रख़ेज़ ज़मीन आहे, ॿेला आहिनि, तेल आहे, गैस आहे, कोयलो आहे, बंदरगाह आहे ऐं ॿी काफ़ी मैदनियात आहे। हाणे मैदनी दौलत जंहिं नमूने सिंध खे नसीब थी आहे, अहिड़ो नसीब पाकिस्तान में मौजूदु कंहिं ॿिए सूबे जे हिसे में न आयो आहे। इन जे बावजूदि सिंधी माण्हुनि खे इन्हनि वसीलनि मां फ़ाइदो हासिलु करणु ऐं पंहिंजी ज़िंदगी बहितर करण खां महरूम कयो वियो आहे। सिंध सां विख विख ते नाइंसाफ़ी थियूं आहिनि। कहिड़ो शोबो आहे जंहिं में हितां जे माण्हुनि जे निड़ीअ ते न ॾिनो वियो हुजे। सिंध में ऊन्हारो हुजे या सियारो, पर लोड शेडिंग ख़तमु थियण जो नालो ई नथी वठे। जॾहिं त सिंध पंहिंजी ज़रूरत खां वधीक बिजली पैदा करे रही आहे। सिंध में बिजलीअ जी जेका खपत आहे उहा आहे 20,876 गीगावाट आवर। माना खपत जेका आहे 20,876 गीगावाट। जॾहिं त सिंध 38,000 खां वधीक गीगावाट बिजली पैदा पई करे, जेका सिंध जे घुर्ज खां लॻभॻि 18,000 गीगावाट वधीक आहे। अहिड़ी तरह पंजाब में बिजलीअ जी घुर्ज जेका आहे, ज़रूरत जेका आहे उन्हनि जी उहा आहे 70,500 गीगावाट आवर, जॾहिं त पंजाब पाण 59,600 गीगावाट बिजली पैदा करे थो। माना पंहिंजे घुर्ज खां ज़रूरत खां घटि। पंजाब खे पंहिंजी बिजली जी ज़रूरत पूरी करण लाइ वधीक 11,000 गीगावाट आवर जी ज़रूरत आहे। त पोइ आख़िर पंजाब इहा ज़रूरत किथां पूरी करे? जॾहिं त बलूचिस्तान ऐं KPK एतिरी बिजली पैदा करे रहिया आहिनि जेका संदन पंहिंजी ज़रूरत जेतिरी आहे। हू न कंहिं ॿिए सूबे खे बिजली ॾेई रहिया आहिनि ऐं न वरी कंहिंखां वठी रहिया आहिनि। त पोइ सिंध जी बिजली केॾांहुं पई वञे? सिंध जी 11,000 खां वधीक 18,000 गीगावाट बिजली कंहिंखे ॾिनी पई वञे? अंग अखर त इहो ॿुधाइनि था त सिंध जी जेके सरकारी अंग अखर आहिनि त सिंध जी 11,000 गीगावाट बिजली पंजाब खे ॾिनी पई वञे। इहो सरकारी तौर ते हुननि जी पधिराई आहे। हाणे जंहिं सिंध जी बिजली पंहिंजे ज़रूरतूं पूरियूं करण लाइ सिंध खे न पई ॾिनी वञे, पर उहा ॿिए सूबे खे ॾिनी पई वञे, जंहिं करे सिंध बदतरीन लोड शेडिंग जो शिकार आहे। जेकॾहिं सिंध खे पंहिंजी 11,345 गीगावाट ई बिजली ॾिनी वञे, सिर्फ़ु एतिरी ॾिनी वञे त सिंध में लोड शेडिंग जो मुकमिल ख़ात्मो अची सघे थो। को बि अहिड़ो घर न हूंदो जेको बिजली खां सवा हुजे। इन सां गॾु सिंध पंहिंजे हिसे जी बिजली विकिरो करे पंहिंजे अवाम जे ज़रूरतुनि जो पूराओ करे सघे थी। सिंध बिजलीअ वारे शोबे में ख़ुदकफ़ील आहे, पर इन जे बावजूदि पंजाब जे भेट में सिंध खे घटि बिजली मुहैया करे सिंध जी मुइशत खे कापारी धकु रसाए पियो वञे। सिंध जे शहरनि में दिहाड़ी 12 कलाक खां वधीक ऐं ॻोठनि में त वरी 15, 16, 18 कलाकनि ते बिजलीअ जी लोड शेडिंग कई थी वञे। किथे त ॻोठनि में 2-2, 3-3, 4-4 ॾींहं हफ़्तो बिजली हूंदी कान्हे। सिंध खे पंहिंजी बिजली वारी पैदावार खे पंहिंजे अवाम लाइ इस्तेमालु करे नथी सघे। उनखे इस्तेमालु करण जी इजाज़त न आहे। हितां जी बिजली होॾां पई वञे। इहो सभु उन करे पियो थिए छाकाणि त बिजली वारो शोबो वफ़ाक़ जे कंट्रोल हेठि आहे, जिते वेठल कामोराशाही सिंध खे पंहिंजे ई पैदावार खां महरूम रखी मुआशी तौर मफ़लूज करे रही आहे। पाकिस्तान अंदरि ॿियनि सूबनि जे भेट में सिंध में तवानाई जो बुरहान वधीक आहे। थियण त ईअं घुरिबो हो त सिंध जी पैदावार में पहिरियां सिंध जूं ज़रूरतूं पूरियूं कयूं वञनि हा। इन बैदि बाक़ी बचियल बिजली ॿियनि सूबनि खे मुहैया करे उनजो मुआवज़ो सिंध खे अदा कई वञे हा। जीअं सिंध जा माण्हू मुआशी बदहालीअ मां छुटकारो हासिलु करे सघनि हा। पर पाकिस्तान जे मौजूदा ढांचे में
जॾहिं सभु इख़्तियार मर्कज़ जे नाले हिक सूबे वटि हुजनि, इन सूरत हाल में इंसाफ़ जी उमेद नज़र नथी अचे। सिंध में तवानाई जो हथरादू बहरान जेको पैदा कयो, इन सबबु सनतूं बंदि थी वियूं आहिनि, लखें पोरत बेरोज़गार थी विया आहिनि, बिजलीअ ते हलंदड़ नंढा नंढा कारोबार ठप थी विया आहिनि, बिजलीअ जी खोट सबबु ट्यूबवेल न हलण सबबु ज़रई मुआशत तबाह थी वई आहे। सिंध हुकूमत जी हिन मामले ते लगातार कन लाटार सिंध जे अवाम मंझि कावड़ खे जनम ॾेई रही आहे। सिंध जे चूंडियल नुमाइंदनि समेत ॿियनि सिंध दोस्त पार्टियुनि खे हिन मामले ते सघारो आवाज़ बुलंद करणु घुरिजे ऐं इहा घुर करणु घुरिजे त सिंध जे अवाम खे हिन नाइंसाफ़ी मां निजात ॾियारी वञे, सिंध सां इंसाफ़ कयो वञे, सिंध सां इंसाफ़ ख़ुदि पाकिस्तान सां इंसाफ़ हूंदो। अवां जी वॾी वॾी महिरबानी।